जमियत तलबा इस्लाम सूबे सिंध के सदर नईमुल्लाह लगारी चयो आहे त कोरोना सबब मईशत तबाह थी वई आहे। इन सूरत हाल में शागिर्दनि जा वालिदैन फीस अदा न करे सघंदा। सिंध जे यूनिवर्सिटियुनि जे हॉस्टल ऐं ट्रांसपोर्ट फीस माफ़ कई वञनि। शागिर्दनि जे हक़नि लाइ जिदोजहद जारी रहंदी। मटियारी में वर्करनि सां मुलाक़ात बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे नईमुल्लाह लगारी चयो त मौजूदा सूरत हाल में जॾहिं मईशत तबाह थी वई आहे त शागिर्दनि जा वालिदैन फ़ियूं किथां अदा करे सघंदा। काफ़ी महीननि खां शागिर्दनि हॉस्टल ऐं ट्रांसपोर्ट इस्तेमाल न कई आहे, जंहिंजी फीस वठण जो जवाज़ नाहे। हुन चयो त यूनिवर्सिटीज़ इंतिज़ामिया खे ख़ुसूसन हॉस्टल ऐं ट्रांसपोर्ट फीस माफ़ करणु घुरिजे। जमियत तलबा इस्लाम पूरे सिंध जे शागिर्द तंज़ीमनि जी आल पार्टीज़ कॉन्फ्रेंस घुराए तहरीक जो आगाज़ कंदी। नईमुल्लाह लगारी चयो त बेनज़ीर भुट्टो यूनिवर्सिटी नवाबशाह पारां फीस माफ़ करण वारे क़दम खे साराहियूं था ऐं तमामु यूनिवर्सिटियूं नवाबशाह यूनिवर्सिटी वांगुरु फीस माफ़ करे शागिर्द दोस्ती जो सबूत ॾियनि। उन मौक़े ते सूबाई अॻवाण मोहम्मद अली दर्स, मखदूम अब्दुल करीम सिद्दीकी, अब्दुल क़यूम चना ऐं ॿिया मौजूदु हुआ।